दोस्तों, साथियों ऐं व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु नई तक़रीर सां गॾु तव्हां सां हाज़िर आहियूं, जेका मिलाद मुस्तफ़ा जी मुनासिबत सां आहे। हुज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक ते लिखियलु आहे। अचो त तक़रीर तरफ़ हलूं। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मौजूज़ उस्ताद साहिबान, मानवारा महिमान ऐं हमसफ़र शागिर्द साथियो, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼोकी हिन रूहानी, ईमानी, इस्लामी ऐं इंसानी तक़रीब में मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे नबी करीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत मुबारक। हाज़रीन महफ़िल, अॼु खां सवे साल पहिरीं अरब दुनिया अजीब हुई, अज़ाबनि जो अॾो बनियलु हुई, दर्दनि जी दुनिया हुई, सूरनि जो समुंडु हुई, मंशात जी मंडी हुई, बदख़लाक़ी जी बाज़ार हुई ऐं हर तरफ़ बेकार बुतनि जी बहार हुई। प्यार, प्रीत, सच, दयानत, मोहब्बत, मेहनत, इज़्ज़त ऐं अदब जा जज़्बा गुम हुआ। हर तरफ़ अफ़रा तफ़री ऐं ऊंदहि जो राज क़ाइमु हो, ऊंदहि जो राज क़ाइमु हो। अरबाब महफ़िल, जॾहिं मके शहर में असांजो नबी सॻोरो, यतीमनि जो यार, अड़ियुनि जो आधार, ग़रीबनि जो ग़मख़ार, सचार, ईमानदार, दयानतदार, नबियुनि जो सरदार, मिड़नि जो महिंदार, नूरानी नूर सां 12 रबिउल अव्वल ते फजर टाइम ते सूमर ॾींहुं तशरीफ़ फ़रमा थिया त जहालत, जंग, बदामनी, बदनियती, बदख़लाक़ी, बेग़ैरती, बर्बादी ऐं बेहयाई जा सभई पुत बर्बाद थी विया ऐं हर तरफ़ इंसानियत, इल्मु, हक़ ऐं सच जा आलम बुलंद थी विया ऐं मलाइकनि खां वठी माण्हुनि ताईं मुबारकुनि ऐं सद मरहबा जूं सदाऊं बुलंद थी वियूं ऐं सद मरहबा जूं सदाऊं बुलंद थी वियूं। तंहिं करे हिकु शाइर फ़रमायो त प्यारे पाक पैगंबर जॾहिं पिरीं पसायो पाण, त चंड कतियुनि साण पेही वियो पाताल में, त चंड कतियुनि साण पेही वियो पाताल में। हाज़रीन महफ़िल, असांजे नबी सॻोरे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़्ज़त, अख़ुवत, इल्मु, इंसानियत, सच, सुरहान, मोहब्बत, मिठास ऐं मज़हब जा सबक़ पढ़ाया। संदसि सॾ में हादी जी हेकड़ाई, इंसानियत जी इज़त, हेड़नि सां हमदर्दी, कमज़ोरनि सां कुर्ब, पंजनि तोड़े परावनि सां प्यार, मजबूरनि जी मदद जहिड़ियूं मुश्कूं शामिल हुयूं, जंहिं ते अमल करण सां काफ़र बि कामयाबु मुस्लमान बणिजी विया, काफ़र बि कामयाबु मुस्लमान बणिजी विया। उन करे हिकु शाइर फ़रमायो आहे त उर्स में अरबी छॾिया खोले खज़ाना केतिरा, उर्स में अरबी छॾिया खोले खज़ाना केतिरा, मट न थींदा मीलाद सां ॿिया शादमाना केतिरा, ॿिया शादमाना केतिरा। अरबाब महफ़िल, असांजे नबी करीम जिन औरतुनि खे हक़ ॾियारिया त पाड़े वारनि जे हक़नि जो बि ज़िक्र कयो आहे, यतीमनि, ग़रीबनि, अबोजनि लाइ बि फ़रमायो आहे ऐं माज़ूरनि ऐं मिसकिननि जी मदद लाइ बि ज़ोर भरियो आहे। जहाद ऐं जदोजहद जा जबल बि झाॻण लाइ हुकुम कयो त सच ऐं सब्र जी तलक़ीन बि कयाऊं। जानवरनि जे हक़नि जे लाइ बि हुकुम कयाऊं त पखियुनि सां प्यार करण जो बि फ़रमायो अथनि। मतिलबु त रहमतुल लिल आलमीन हिन दुनिया में पंहिंजी सीरत सां सभु कुझु सम्झाए इंसानियत जो हिकु आला ऐं बेमिसाल सबक़ु पढ़ायो अथनि, जंहिं ते हली असीं सभु कामयाबियूं ऐं कामरानियूं माणे सघूं था ऐं हिन दुनिया खे जन्नत बनाए सघूं था, हिन दुनिया खे जन्नत बनाए सघूं था। जनाब सदर, आख़िर में ही बेत पढ़ी ऐं पंहिंजी जॻह वठंदुसि। कलमे में क़ुरान में, कलमे में क़ुरान में, इस्लाम में, ईमान में, ज़िक्र मुस्तफ़ा रहंदो बुलंद ज़मीन में, आसमान में, ज़मीन में, आसमान में। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे तक़रीर पसंदि आई त चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु ऐं कमेंट बॉक्स में नई तक़रीर जे लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। तव्हांजो पंहिंजो माजिद अली महेरी। स्टे कनेक्टेड, कीप वॉचिंग आवर वीडियोज़। अल्लाह हाफ़िज़, थैंक यू।